बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जैकब न्यूज़ जी रमज़ान स्पेशल ट्रांसमिशन में भलीकार। नाज़रीन, रोज़ो एक अहिड़ी इबादत आहे जंहिंजो अल्लाह पाक पाण फरमायो आहे त रोज़े जो इनाम मां पाण बंदे खे ॾींदुसि। जेके ॿियूं इबादतूं आहिनि उन्हनि जा फ़वाइद, उन्हनि जा जेके नेमतूं अजर आहिनि उहे जुदा आहिनि, पर रोज़ो हिकिड़ी अहिड़ी इबादत आहे जंहिंजो अजर जेको आहे त उहो अल्लाह पाक उनखे राज़ में रखियो आहे। उनजो अल्लाह पाक अजर अहिड़ो ॾींदो जेको इंसान सोच खां बि वधीक आहे। अॼु असां रोज़े जे मुतालिक़ जेका वधीक मालूमात हासिलु करण लाइ साॻे पंहिंजे रोज़ जे मुक़ररु उस्ताद मौलवी साईं ग़ुलाम रसूल सुमरे साहिब खे दावत ॾिनी आहे। साईं प्रोग्राम में ॿीहर भलीकार। असां तव्हां खां इहो मालूम करणु चाहींदासीं, असां रोज़ो त रखूं था, पर जेकॾहिं रोज़े असां खां रोज़ो क़ज़ा थो थिए, या रोज़े जी क़ज़ा छा आहे ऐं रोज़े जो किफ़ारो छा आहे? औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जीअं त तव्हां अॼु ॿ सवाल कया आहिनि त रोज़ो जी क़ज़ा छा आहे, रोज़े जो कफ़ारो छा आहे, ऐं इन में कुझु ॻाल्हियूं ॿियूं आहिनि जेके असां पंहिंजे सामाईन खे, नाज़रीन खे ॿुधाईंदासीं। लफ़्ज़ क़ज़ा ऐं लफ़्ज़ कफ़ारा इहे मुख़्तलिफ़ मानाउनि में आया आहिनि। कफ़ारे जी माना इनकार भी आहे, कफ़ारे जी माना मिटाइण भी आहे। जीअं अल्लाह ताला क़ुरान पाक में इरशाद फरमायो वल्लज़ीन कफ़रू व कज़्ज़बू बि आया थी न उलाइका असहाबुन नारी हुम फ़ीहा ख़ालिदून। जिन इनकार कयो, हाणे हिते इनकार छा था कनि, अल्लाह जो जेको हुकुम आहे उनखे मिटाइनि था पिया। व कज़्ज़बू ऐं कूड़ो कनि था असांजी आयतुनि खे। हाणे कफ़ारो छा हूंदो आहे, जॾहिं हिकु इंसान खां ॼाणी वाणी खाइणु पीअणु ऐं जिमा थी वञे, ॼाणी वाणी ख़बर बि हुजे त मूंखे रोज़ो आहे, त हाणे उन जी जेका पनिशमेंट आहे, उन जी जेका सज़ा आहे, उन जे ॾोह खे मिटाइण जे लाइ जेके 60 रोज़ा रखिया वेंदा आहिनि या 60 माण्हूअ खे ताम खारायो वेंदो आहे या हिकु बानो आज़ादु कयो वेंदो आहे, इहो रोज़े जो आहे कफ़ारो। सही। हाणे जॾहिं 60 रोज़ा रखे थो पियो, हे बि दिलि खे मुतमइन करण जे लाइ त जेको रमज़ान शरीफ़ जो रोज़ो आहे उन जो त को मुक़ाबले जो ॿियो रोज़ो नथो थी सघे। हे आहे यानी कफ़ारे जी तारीफ़। जेकॾहिं कंहिं बि इंसान ॼाणी वाणी ऐं उहो रोज़ो कहिड़ो हुजे, रोज़ो फ़र्ज़ी रमज़ान शरीफ़ रमज़ान जो फ़र्ज़ी रोज़ो। अच्छा, जेके ॿिया नफ़ली रोज़ा रखबा आहिनि उन्हनि सां उन्हनि जे लाइ उन जे लाइ बि ॿुधायूं था, उहो अलॻि तरीक़ेकार, उहो अलॻि तरीक़ेकार आहे। हाणे रमज़ान शरीफ़ जो रोज़ो जेको फ़र्ज़ु थियल आहे, फमन शहिद मिनकुम शहर फलयसुमहु, जेको बि तव्हां हिन रमज़ान खे लहे त जुगाए उहो रोज़ा रखे। हाणे हे रमज़ान शरीफ़ जे रोज़े जो आहे कफ़ारो। हाणे रोज़े में हिन कहिड़ी सूरत में थियो, ॼाणी वाणी खाइणु पीअणु या जिमा करणु। ऐं खाइण में बि जेके इंसान जी माकूलात में अचनि थियूं, मशरूबात में खाइण पीअण में जेके शयूं अचनि थियूं, हिकिड़ियूं अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके इंसान जे खाइण ऐं पीअण में न आहिनि। जीअं इंसान मिटी कोन खाईंदो आहे, खोखड़ी खुराक में शुमार न आहे, खुराक में शुमार न आहे, मिटी कोन खाईंदो आहे, कपह कोन खाईंदो आहे, पथर कोन खाईंदो आहे, लोह कोन खाईंदो आहे। अहिड़ियूं शयूं हाणे हिन खाधियूं त इन में इन जो रोज़े जो कफ़ारो न आहे, इन में क़ज़ा आहे। रोज़ो भॼी थो पए, रोज़ो भॼी पवे थो। रोज़े भॼण जो जेको हूंदो आहे त उहो हूंदी आहे क़ज़ा। सही। क़ज़ा यानी उहो वरी ॿिए महीने में रोज़ो रखिणो आहे, जेतिरो बि रमज़ान शरीफ़ खां। यानी रोज़े जी क़ज़ा इन्हनि शयुनि में हूंदी आहे जेका असांजी माकूलात ऐं क़ज़ा जो मतिलबु आहे हिकिड़े रोज़े जे बदिले में हिकिड़ो रोज़ो, हिकिड़ो ई रोज़ो आहे। हाणे उहे रोज़ा कीअं रखिबा आहिनि उहे बाद में। ऐं कफ़ारो जंहिं रोज़े जो थींदो आहे, जंहिं ॼाणी वाणी खाधई त उनजी क़ज़ा बि आहे, कफ़ारो बि आहे। यानी उहो रोज़ो बि रखिणो आहे ऐं क़ज़ा जेका आहे, ईअं न त कफ़ारे में क़ज़ा माफ़ थी वेंदी, क़ज़ा त उहा आहे ई आहे। कफ़ारो वरी जेको 60 रोज़ो आहे, 2 महीना रोज़ो रखे या 60 माण्हू खे ताम खाराए, 60 माण्हू खे सुबुह शाम ताम खाराए, या ग़ुलाम आज़ादु करे। ग़ुलाम आज़ादु करणु हिन वक़्तु आहे ई कोन। इहे 2 वञी ऑप्शन आहिनि जेके बचियल आहिनि। ऐं क़ज़ा
सिर्फ़ु इन सूरत में न आहे कज़ा। हाणे जीअं हिकिड़ी औरत मेंसिस हुनखे अची विया विच रोज़े में, हाणे इन सूरत में हुन ते कज़ा आहे, कफ़ारो न आहे। पाण पोइ प्रोग्राम में बि डिस्कस कयोसीं त हिकु वज़ाहत कंदा हलूं। ऐं ॿियो जेकॾहिं हिकिड़ो माण्हू वुज़ू करे थो पियो, वुज़ू कंदे हुनजी निड़ी जे अंदरि पाणी हलियो वियो, हाणे हिन में कफ़ारो न आहे, हिन में कज़ा आहे, रोज़ो हिन जो भॼी पियो। हाणे कज़ा जी माना छा आहे? कज़ा जी लफ़्ज़ी माना आहे पूरो करणु। जीअं अलाह ताला निमाज़ जुमा जे लाइ असांखे हुकुम कयो आहे सूरह जुमा में 28वें पारे में, फ़इज़ा क़ुदियति सलात फ़ंतशिरू फ़िल अर्दि वब्तग़ू मिन फ़ज़लिल्लाह। जॾहिं निमाज़ पूरी कई वञे, हाणे हिते लफ़्ज़ कज़ा माना अदा कई वञे, पूरी कई वञे। हाणे हिते जेको रोज़ो असां अॻ में रखंदा आहियूं रमज़ान शरीफ़ जो, कहिड़ो बि रोज़ो 1 तारीख़ जो या 5 तारीख़ जो, उहो असांखो भॼी पियो असांजे ग़लतियुनि जे करे। हाणे असां जेको ॿियो रोज़ो रखंदासीं यानी उहो उनजो पूरा थिए थो पियो, इन जे करे इहो आहे। ऐं ॿिया जेके तव्हां ॿुधायो त नफ़ली रोज़े जे हवाले सां, हाणे नफ़ली रोज़े ऐं फ़र्ज़ी रोज़े में इहो फ़र्क़ु आहे। फ़र्ज़ी रोज़े में असां जेकॾहिं ॼाणी वाणी खाधोसीं पीतोसीं त कज़ा सां गॾु असांखे कफ़ारो आहे। ऐं नफ़ली रोज़ो जेको हे पाण ई नफ़िल आहे, हाणे जॾहिं असां उनखे कज़ा कंदासीं भञंदासीं त उहो असांजे मथां लाज़िम थी वेंदो, उनजी अदायगी हाणे वाजिबु आहे असां ते। वरी ॿीहर ज़रूरु रखिणो आहे। पहिरियों असां फ़र्ज़ु कयो असां 13, 14, 15 इहे नफ़ली रोज़ा आहिनि, या हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं ख़म्स जे ॾींहं ते या सूमर जे ॾींहं ते रोज़ो रखंदा हुया, 13, 14, 15 रोज़ो रखंदा हुया, इहे नफ़ली रोज़ा हूंदा हुया। हाणे कोई बि इंसानु जेकॾहिं इहे नफ़ली रोज़ा रखे थो पियो त उहो इनखे भञी विधई, ॼाणी वाणी खाधई। हाणे पहिरियों त न रखिया त कोॾो, हाणे इन जो रखणु यानी इन जो कज़ा करणु वाजिबु आहे। हाणे इन रोज़े जे लाइ कफ़ारो न आहे, इन रोज़े जे लाइ। अच्छा, हिकिड़ो ॿियो इन सां गॾु रिलेटेड कोई सुवालु आहे त असांजो ख़ासि तौर ते जेको आहे बालिग़ माण्हू रोज़ो रखे थो, पोइ अक्सर ईअं बि थींदो आहे त सहरी करण खां बाद में जॾहिं माण्हू सुम्हे थो, इन खां बाद में एतलाम थो अची वञे। हाणे एतलाम अचण खां बाद में उनखे जेॾी महिल जाग थिए थी त उनखे महसूसु थिए थो त वरी हीअ शइ थी आहे। हाणे उहो माण्हू रोज़ो कंटिन्यू करे या उनजे लाइ कहिड़ा अहकाम आहिनि? इबादतुनि जी अदायगी कीअं करे, निमाज़ूं कीअं पढ़े, छा करे, गुसल जे लाइ त गरारा करणु फ़र्ज़ु हूंदा आहिनि, उनखे थोरो वज़ाहत कजो। तमामु बहितरीनु सुवालु ऐं तमामु सुठो, छो त इहा घटि ॼाण हूंदी आहे। हाणे बालिग़ माण्हू खे जॾहिं तड़ पइजी थो वञे, सहरी करे हो सुम्ही पियो निमाज़ पढ़ी करे, हाणे हिन अचानक ॾिठो जो सही त पंहिंजी हालति ख़राबु लॻी पई आहे। ऐं गुसल में 3 शयूं फ़र्ज़ु आहिनि, पूरी जान खे धोइणु, गुरड़ा करणु ऐं नक खे पाणी ॾियणु। हाणे पूरी जान खे त हे धोई सघे थो पियो, गुरड़ा ऐं नक खे पाणी ॾियण जे एवज़ में हो आम जीअं वुज़ू कबो आहे निमाज़ जे लाइ, उहो वुज़ू करे उन सां पंहिंजी इबादत खे जारी सारी बि रखंदो ऐं निमाज़ बि पढ़ंदो, तिलावत बि करे सघे थो पियो, जेका बि उनखे इबादत करणी आहे उहा करे सघे थो पियो। जेसि ताईं ग़ुरूब आफ्ताब थींदो, अफ़्तार जेसि ताईं कंदो, अफ़्तार खां बाद में उहो गुरड़ा ऐं नक खे पाणी ॾेई छॾे, बाक़ी उनजो गुसल बि थी वियो, रोज़ो बि थी वियो। अफ़्तार रोज़ो खोलण खां फौरी तौर ते गुरड़ा करे या भले खाइणु पीअणु पंहिंजो मुकमल खाइणु पीअणु थींदो, जेकॾहिं पाणी अंदरि वञे थो पियो त उहो बि गुरड़नि वारी जाइ संभाले थो छॾे। अच्छा, जीअं पाणी हिन पीतो सही त उहो गुरड़ा साफ़ थी विया, गलनि ताईं पाणी पहुची वियो, फ़र्ज़ु हिन जो उते ई अदा थी वियो या लाज़मी तौर ते लाज़मी बहितर आहे त ॿीहर ई करे। पर जेकॾहिं हिकिड़ी वज़ाहत कंदा हलूं त हेॾे जेकॾहिं अंदरि निड़ी ताईं पाणी त पहुची वियो न, हुनखे जेको फ़र्ज़ु हुयो पहुचाइणु, सही उहो ॿाहिरि कढी, हूअं को माण्हू ॿाहिरि कढी फिटी कंदो आहे, को माण्हू न कढी सघंदो आहे, अंदरि कुझु न कुझु अंदरि हलिया वेंदा आहिनि पाणीअ जा क़तरा। सही। अच्छा, सहरी जॾहिं माण्हू करे थो, सहरी लाइ उथंदा आहिनि आमतौर ते, पर जेकॾहिं कंहिं माण्हू खे सहरी में जाग नथी थिए ऐं उहो माण्हू सहरी न कई, पर बाद में उन माण्हू जी जेका आहे हिकिड़ी माना राय, 2 राय थी वञे त रोज़ो रखां न रखां, या उन लाइ को टाइम आहे त उन ताईं हिकिड़ो नियत करण जो को मुक़ररु टाइम? असल में नियत रमज़ान शरीफ़ जे लाइ क़ुर पाक में असांखे जॾहिं हुकुम मिलियो, फमन शहिद मिनकुम शहर फलयसुमहु, जेको बि तव्हां मूं हिन महीने खे लहे त रोज़ा रखे। यानी हिकु मोमिन जी पहिरें ॾींहं खां वठी करे चंड शवाल जे उभरण ताईं इहा ई नियत हूंदी आहे त मां रोज़ रोज़ा रखंदुमि।
हाणे हिकिड़ो माण्हू निंड में सहरी करणु मुस्तहब आहे, सुन्नत रसूल आहे। ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि यानी असांखे इहो हुकुम कयो आहे तव्हां सहरी कंदा कयो, हिन में बरकत आहे। हाणे हिकु निंड वठी वई, हाणे उहो रोज़ो रखां या न रखां डबल माइंड न थिए, जेकॾहिं हुनजी नियत आहे उन लाइ फ़ैसिले करण लाइ को मख़सूस टाइम केतिरो? न कोई बि टाइम न आहे। अच्छा, जीअं उथियो हुनजो मूंखे रोज़ो रखिणो आहे, रोज़ो रखी छॾे, कोई टाइम मख़सूस न आहे। पर असां में रोज़े ते जेको असांजा अहकामात आहिनि अमल करण जा, जेके तरगीबात आहिनि, रोज़े सां असांखे जेका तक़वा पैदा थिए थी, असां उहा तक़वा उन लेवल जी छो न हासिलु करे सघिया? उनजा सबब कहिड़ा सम्झो था? साईं, पहिरियों त असां उनजा सबब पंहिंजी नज़र ते न ॾिसूं न, असां पाण खे ॾिसूं। असां क़ुर ऐं सुन्नत रसूल मुताबिक़ रोज़ो रखूं था त असांखे सबब तक़वा जा बि मिली वेंदा, मुतक़ी बि थी वेंदासीं। पर असां रोज़े जो नालो हिकिड़ो छा रखियो आहे? सुबुह जो मानी खाइणी आहे, उन खां पोइ इहो बुख काटणु मग़रिब ताईं। हाणे रोज़ो असां रखूं था पिया, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन साम रमज़ान ईमानन व एहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। जे रमज़ान जा रोज़ा रखिया ईमान सां ऐं एहतिसाब सां, एहतिसाब सवाब जी उमेद बि ऐं हिसाब करणु, पंहिंजो एहतिसाब करणु, त उन जा अॻियां गुनाह माफ़ थी वेंदा आहिनि। हाणे हिकिड़ो मुख़्तसर मिसाल ॾियूं, कोई बि इंसान जॾहिं हिकिड़े कम जे लाइ निकिरंदो आहे, मज़दूरी जे लाइ निकिरे, रेड़े जे लाइ निकिरे, दुकान जे लाइ निकिरे, उहो जॾहिं निकिरंदो आहे त पंहिंजे ज़हन में हूंदो अथसि ख़ाली हथे आहियां। शाम जे टाइम ते मज़दूरी कई आहे, उन जा 500 रुपया था थियनि, 1000 रुपयो थो थिए या 2000 रुपयो मुंहिंजी मज़दूरी थिए थी, उहे वठी करे पोइ घर वञी पहुचंदो आहे, एहतिसाब जाने पंहिंजो उते कंदो आहे या न त उते लागू करे ईंदो आहे। हाणे असां छा कंदा आहियूं? असां रोज़ो रखंदा आहियूं, रोज़ो रखियोसीं, फ़र्ज़ु कयो, बाबा ॿिए ताईं त निंड करणी आहे, अक्सर ईअं थिए थो। ठीकु आहे, ॿिए ताईं बसि निंड करणी आहे, पोइ निमाज़ वञे त वञे भली, या वरी 3 खां पोइ अञा 3-4 कलाक लॻा का मूवी ॾिसंदासीं, वरी मूवी ॾिसण खां पोइ वरी अञा कुझु टाइम बचे थो पियो, पोइ वरी को न को पुराणो फ़ोन वग़ैरह इस्तेमालु करणु, इहा शयूं असां इस्तेमालु कंदासीं। पर हिते असां एहतिसाब पंहिंजे नफ़्स जो कोन कंदासीं त असां 5 ॾींहं थिया आहिनि, अलाह जॾहिं चयो आहे त तूं रोज़ो रखंदे त मां तोखे मुतक़ी कंदुमि, पर मां मुतक़ी त अञा ताईं थियो छो न आहियां। हाणे उहा वजह कहिड़ी आहे? जेको अॻ में मां हिकिड़ो मिसाल ॾिनो पंहिंजे प्रोग्राम में, त कुतो अंदरि खूह में पियो आहे थियो, असां दिलनि कढण ते ज़ोर आहे, दिला कढंदा रहूं था पिया, कुते खे कोन था कढूं। ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मल्लम यदा क़ौल ज़ूर वल अमल फलैस लिल्लाहि हाजतुन अन यदा तअमहु व शराबहु। जे कूड़ियूं ॻाल्हियूं कूड़ा अमल न छॾिया, पोइ अलाह खे बि ज़रूरत न आहे त उहो पंहिंजे खाइण ऐं पीअण खे छॾे ॾे। हे असांखो अलाह ताला कराए थो असल में प्रैक्टिकल, असांखो प्रैक्टिकल कराए थो। त असां जॾहिं चवंदा आहियूं साईं असां कीअं था करे सघूं, असां कूड़ काॾों छॾे सघूं था पिया, असां कहिड़े नमूने सां गिला छॾे सघूं था, पर अलाह ॾिसो असांखो कीअं छॾाए थो पियो। इंसान जॾहिं खाइण पीअण खे छॾे सघे थो पियो, कोई रोकण वारो न हूंदो आहे, कोई टोकण वारो न हूंदो आहे, कोई झलण वारो न हूंदो आहे, टाइम जो इंतज़ारु कंदो आहे, सिर्फ़ु छाजे करे? अलाह जे हुकुम जे करे। त अलाह जो हुकुम आहे, मूंखे न खाइणो आहे न पीअणो आहे। असांजे प्रोग्राम जो वक़्तु साईं पूरो थियण वारो आहे, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, रोज़ो सिर्फ़ु बुख उञ सां गुज़ारण जो नालो न आहे। असां रोज़े में अलाह पाक जा जेके ॿिया अहकामात आहिनि, 5 वक़्त नमाज़ आहे, तिलावत क़ुरान करीम आहे, या कूड़ ॻाल्हाइणु, बुरनि कमनि खां परे रहणु, जॾहिं इन ते असां मुकमिल तौर ते अमल कंदासीं त असांखे तक़वा बि हासिलु थींदी। नाज़रीन, रोज़े रखण सां जेका असांखे तक़वा हासिलु थियण जो जेको मक़सदु आहे, तक़वा असांखे हासिलु इन जे करे बि नथी थिए जो असां उन्हनि रोज़े जे अहकामनि ते मुकमिल तौर ते अमल नथा करे सघूं। जहिड़ी रीति 5 पंजगाना नमाज़ आहे, तिलावत क़ुरान पाक आहे, या असां ॻाल्हाइण में, असां ॿोलाइण में, असां ॿुधण में, असां उन्हनि सभिनी शयुनि ते रोज़े वांगुरु जेके असांजे मथां मना आहिनि, जेके शयूं असां उन ते अमल कयूं। हिन प्रोग्राम में फ़िलहालु एतिरो ई। पंहिंजे मेज़बान सैयद ज़मीर आलम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।